सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। एकलो राजा सभा में बैठो, एकलो फकीर आयो भिखारी उन तो राजा ने दार कर दे भाई मारे पर रोटी मिली नहीं इनी करे सब्जी न मिली इनी करे उड़ गया थोड़ा बरोड़ा ने तमाम सा रोटी खाए राजा की जी छे राजा ने बबूरी गुड़ छुड़े वजह तो सही हो बोलू ना बरोड़ा बोलने का सर लेना पड़ता है इसका तो मैं राजा जिस समय कर चार बोली में मुझे ना समझ बताओ बोली में तो बोली वो तो नहीं बजे के भी कहना बोली तो राजा जिसकी कहीं वो 8 बोली में थे अगर राजा ने बड़ी बजी तो तोरे में के सोरा चोंदो कि मैं 8 नहीं कर जान चलाया तो ना 8 बोली नहीं कर जान चलाया जॾहिं सभा पूरी थी अंतर आया वज़ीर चयो सही ईअं कान कीअं हलंदो राजा ई त न हलंदा हुन ॿ घुरिया मां त तव्हांखे ॿुधायो बबू तव्हांजो 4 ॾेसि 4 चयो 8 ॾेसि 8 चवां त तव्हां 16 चओ आहे इहे राजा ई कीअं हलंदी राजा 16 जेतिरो तूं चवे मां उनखे डबल कंदो वञा तूं पंहिंजा 16 चयो जेतिरा दफ़ा तूं चवे मां ओतिरा बि वधाया मुंहिंजो बरोड़ा त मां बि ॿुधायां उन्हीं मांगे चो तो मैं दार दार तभी क्या करने में बाकी मैं रोटी मिली मुझे खाने लाए बने दर कम जाएगा उनके दार पे पर रोटी भिखारी के मिली हुई जगले माँ भी उनके बल में धार नहीं चल जाए तो भिखारी माँ में फर्क करो रहे हो उन्हीं पहली सोच सको रहा वो भिखारी होते बगल जा करना माँ तो मैं राजा थी करे जान जब मुखे देने हो मतलब बस पान के किसी के देने मुखे किसी आत्मा चाहिए या तो ससुर नेम कयूं ध्यान में वियो कोई ख्याल ना अचे यानी मालिक की रहमत एतरी मिले जो वरी कुछ मां चाहे न जो वो पंहिंजी मर्ज़ी सां ॾे तो पोइ वो संसार वो स्वर्ग सुख बेगुदे सब कुछ नहीं थींदा वरी रहमत सब थींदा सब रहंदा इनी करे असां जॾहिं उन सचे साईं जी दावत में उनजो मक़सद असां उनजी रहमत खे पाइजो उनजी आसीस खे पाइजो पंहिंजी मर्ज़ी सां असां केतिरा दफ़ा ॻोल्हियो केतिरा दफ़ा चाहियो जी भॻत साहिब जी मिसाल आहे कवरराम साहिब जॾहिं हू सचे साईं जी दावत में आयो ऐं सचे साईं उनके चयो जेको घुरिजे मां तोखे ॾियां हुन कमाल जी चीज़ हुनजे मां बि चाहियो जेको तव्हां चाहियो मूंखे किथे खपे मूंखे तव्हां खपो हुनखे जेको तूं चाहे ऐं सभिनी चाहियो छाकाणि सभिनी चाह कोन्हे छो साईं जेको मुंहुं मां चवंदा उहो उन वक़्तु थींदो जेका आशीर्वाद ॾींदो आहे उन वक़्तु थींदी देरि न थींदी इनी करे वो साईं गरीबी था 3 भावरा 3 की औलाद को वो साईं ने चयो सही घर में एक ही बार कोने सब 3 भावरी तो आशीष कर घर में बाहर अचे साईं जी का जब पैसा दी जाते 3 के बारे में लोली दी जाते 3 के जी करने बात ऐं ॿिए साल जॾहिं आया त 3 खे ॿार थिया ऐं साईं 3 खे लोली अची करे 3 जे ॿार तंहिं करे जेको चवंदा उन वक़्तु थींदो भगत साहिब खे चए जेको मालिक को थिए हुन चयोसि बसि मां तव्हांजी रहमत करे तव्हां ई खपो ऐं जॾहिं हुन चयो तव्हां खपो संसार में घुरिया त छा मिलिया लेकिन उन मालिक जी रहमत खे घुरी वो संसार में वधियो फलियो सब कुछ आयुसि मालिक जी रहमत सां चङे नमूने अॻिते वधियो इज़त शान मान सब कुछ पातो पैसा पधारत सब कुछ हुयसि ऐं वॾे कमाल जी ॻाल्हि जॾहिं वञे पियो पंज खे चयो चए अॼु न वञ वेंदे शायदि वरी न मोटे ग्रह चङो कोन्हे
तो हुन चयोसि अॼु न वञा भला कॾहिं न वेंदो त जेको आयो आहे मरदो अथनि बस फिलहाल थोड़े वक्त लाइ माहौल बदलजी वेंदो सिर्फ़ु थोड़े वक्त लाइ बदलजे जंहिं मालिक के नाले ते मां वचन ॾिनो आहे मां त वेंदुमि सचे साईं जी रहमत में त थोड़े वक्त लाइ मां पंहिंजो वचन छो विझां मालिक के नाले ते वेंदो त मालिक के नाले ते जिथे उहो रखे जीअं रखे ऐं कमाल जी ॻाल्हि आहे दुनिया चई सघे थी उहो वियो त वरी न मोटो शहीद थी वियो पर हक़ीक़त में कमाल जी ॻाल्हि ई आई तो उन संसार खे बि जीते करे हलियो ऐं अॻिते विछा में हिते रहिया उते रहिया ॿई जान पंहिंजा तारे करे अॻिते वधी मालिक सां मिलियो सचे साईं जी रहमत